सुल्तान जेके मूं फसल ॾिठा उहे त ॾाढा सुठा हुया। हाँ, दरअसल जॾहिं सालार वाह खे खंड हणाए फसल ॿोड़ायो न, फसल सड़ी तबाह थी ऐं पोइ जेके गोंच ऐं सला निकिता हुया न, पोइ फसल ॾाढो सुठो थियो ऐं साइण ज़मीन बि ठरी वई। सुल्तान सालार तकबर सां भरियल आहे ऐं अहिड़नि माण्हुनि लाइ अल्लामा इक़बाल शेर चयो आहे, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे कि बता तेरी रजा क्या है। सालार असांखे नुक़सान पहुचाइण लाइ ज़मीनूं ॿोड़ायूं, पर खुदा असांजो साथ न छॾियो, असांखे नुक़सान बजाए फ़ाइदो रसाई। साइण जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि मञो त आउं तव्हांखे हिकिड़ी सलाह ॾियां। तूं ई त हिकिड़ो आहे जंहिं ते मां अखियूं ॿूटे एतबार कंदी आहियां। तव्हां अकेली औरत आहियो ऐं औरत सां लतीफ़ सरकार त इंतहा इश्क कयो आहे। मारी ॾिसो, ससुई ॾिसो। सुर ससुई आबरी में लतीफ़ सरकार फरमाए थो, सरतियूं सॼी सुञ मतां का मूसी हले, अॻियां राओ रुञ मतां मरे का उञ, ॾे पारां तो पिरीअ खे। तव्हां इन मर्दाने समाज में केसी ताईं विढ़ंदा रहंदव? इहो सालार तव्हांखे जीअण कोन ॾींदो। त पोइ मां छा कयां? हिम्मत हारे वेही रहां ऐं ही सॼी मिल्कियत, ही ज़मीनूं, राज भाग सभु सालार जे हवाले करे छॾियां? जेकॾहिं तव्हां ईअं कयो न त साइण इन ॻोठ में को बि शरीफ़ माण्हू रही कोन सघंदो। त पोइ तूं ई ॿुधाए न त मां छा कयां? मूंखे त चवण न घुर्जे, तव्हां कुझु ज़मीन सालार खे लिखी ॾियो, जान छॾायो सालार में। सुल्तान मूंखे ख़बर आहे जेकॾहिं न मूं हाणे थोरी ज़मीन सालार खे लिखी ॾिनी त सुभाणे वरी उहा सालार खपाए वरी को न को बहानो कंदो। तव्हांजी ॻाल्हि बि सही आहे, सालार मां जान छॾाइण एतिरो सवलो न आहे। सुल्तान हाणे त सदोरीअ बि पर कढिया आहिनि। सदोरी त वीचारी गूंगी आहे, हुन वरी छा कयो आहे? हुनजो दिमाग़ बि हाणे सते आसमान ते आहे। बहानो सां विढ़ी हुनखे चमाटू हई। हाणे कीअं थो थी सघे? सदोरी ईअं नथी करे सघे। शायदि तव्हांखे कंहिं ग़लति ॿुधायो आहे। बानो कूड़ कोन ॻाल्हाईंदी। बानो हाणे बदिलजी वई आहे। हो त सालार खे बि मुंहं ते सच चई ॾींदी आहे। थी भी सघे थो, पर अॼुकल्ह माण्हू मटिजण में देर ई कान थी लॻे। सुल्तान काफ़ी देर थी वई आहे, हाणे पाण खे हलण घुर्जे। हाँ सर। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।